सिंधी खोजी जा मुअज़्ज़िज़ दोस्तो, तमाम ॾिसण ऐं ॿुधण वारनि खे अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, दुनिया में बर्फ़ जो ज़मानो भी थी गुज़रियो आहे, दी आइस एज। इन ज़माने में पूरी दुनिया गॾियल हुई, मशरिक़ खां मग़रिब ताईं बर्फ़ ई बर्फ़ हुई। उन बर्फ़ जे दौर में इंसान वटि सिर्फ़ हिकु ई कमु हो, ज़िंदा रहण लाइ खुराक जी तलाश, जेका बर्फ़ जे हेठां मिलण तमामु मुश्किल हुई। हरण खे अल्लाह पाक अहिड़ो दिमाग़ ॾिनो आहे जो उहो उन दौर में पंहिंजी खुराक तलाश करण लाइ सिंघंदो वेंदो जितां उनखे बर्फ़ हेठां खाद खुराक जी बू ईंदी हुई, उते सिंघ हणी बर्फ़ भनी गाह वग़ैरह खाईंदो हो। इंसान हरण जी इन क़ाबिलियत खे नोट कयो, पोइ हरण जे पोयां लॻा। जिते हरण सिंघ हणंदा हुआ, उते इंसान बि बर्फ़ खे भनी पंहिंजी खुराक कढी खाईंदा हुआ। इंसाननि गोश्त खाइण बि उतां ई शुरू कयो। खुराक जी तलाश हरण जो पहिरों इहा मजबूरी इंसाननि खे रूस खां अमरीका वठी वई। 10 मर्द ऐं औरतूं रूस खां अलास्का पहुची विया। उन टाइम ज़मीन जो गर्मी पद वधी चुको हो, बर्फ़ां रिजी पाणी थी वियूं ऐं ज़मीन 7 हिस्सनि में तक़सीम थी वई। अलास्का पुॼण वारा माण्हू हलंदे हलंदे अमरीका पहुता। बाद में जॾहिं उन्हनि जी आबादी वधी, माया सिविलाइज़ेशन जो बुनियाद रखियो। जॾहिं त पोइते रहिजी वञण वारनि जूं नस्लूं रूस, सेंट्रल एशिया, बर सगीर, मशरिक़ बईद, मशरिक़ वस्ता, यूरोप ऐं अमरीका में पखेड़जी वियूं। दुनिया उन टाइम बरे आज़मन में तक़सीम थी वई। बरे आज़मन जे विच में समुंड हुआ ऐं समुंड हर तहज़ीब खे ॿी तहज़ीब खां अलॻि रखियो हो। समुंड जे करे हिकु तहज़ीब ॿी तहज़ीब जी बीमारियुनि खां बचियल हुई। शादी जी रिवायत बि उन दौर में आई। असांजे DNA में इहो बि दर्ज आहे त दुनिया में हिकु अहिड़ो बि दौर आयो जॾहिं दुनिया में सिर्फ़ 2000 इंसान ई ज़िंदा बचा हुआ, बाक़ी ॿी आबादी नामालूम बीमारियुनि में ख़त्म थी वई हुई। उन ज़माने में औरत सिर्फ़ औरत ऐं मर्द सिर्फ़ मर्द हो। उहे जानवरनि जीअं ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। पर बाद में इंसान खे ख़बर पई त गैर महफूज़ जिनसी ताल्लुक़ सां हिकु इंसान जूं बीमारियूं ॿिए इंसान में पखिड़जनि थियूं। इंसान खे मौत जे डपु हिकु मर्द लाइ हिकु औरत ते मजबूर करे छॾियो ऐं उन्हनि शादी करणु शुरू कई। निकाह ऐं वलीमो बि उन दौर जी रिवायत आहे। निकाह ऐलान हूंदो हो त ही ज़ाल मुड़ुस आहिनि ऐं वलीमे जो मतिलबु हो त जीअं इलाइक़े जा सभु माण्हू उन रिश्ते खां वाक़िफ़ थी वञनि, जीअं कोई कंहिं सां ग़लति तरीक़े सां न मिली सघे, इंसान बीमारियुनि खां महफ़ूज़ रही सघे। इहो तरीक़ो सही साबित थियो ऐं बीमारियूं रुकिजी वियूं। लेकिन बाद में इंसान सफ़र करण जा नवां तरीक़ा ईजाद कया, ॿेड़ा ठाहिया। हाणे बरे आज़म सां राब्ते में अची विया। इहे समुंडी सफ़र हिकु खिते जी बीमारी ॿिए खिते में फैलाइण लॻा। यूरोप में ताउन पकड़ियो त उन एशिया ऐं अफ्रीका खे बि घेरे में आंदो। इहा मेडिटेरेनियन समुंड ताईं पूरी दुनिया में लाशनि जा ढेर पखेड़े छॾिया। चीचक, खुंडा, कारी खंघ, खसरा जहिड़ा मर्द आया त पूरी दुनिया में पखेड़जी विया। इंसान इन शइ मां सिखियो त तव्हां जल्दी में हिकु मुल्क जे इंसान खे ॿिए मुल्क में दाख़िल थियण न ॾियो। बहरहाल समुंड जे किनारे इंतज़ाम कया विया। ॿिए मुल्क खां अचण वारनि ॿेड़नि ज़रिए इंसाननि ऐं उन ॿेड़े जे मुलाज़मनि खे 40 ॾींहं उते रहण जा इंतज़ाम करे ॾिना विया। उहे 40 ॾींहं ई छो नाज़रीन, इंसान तजुर्बनि खां सिखियो हो त इंसान जे जिस्म में 40 ॾींहंनि खां पोइ हर शइ तब्दील थी वेंदी आहे। सिर्फ़ इंसान जे दिलि ऐं दिमाग़, अखियूं साॻियूं रहंदियूं आहिनि। उहे नवां न आहिनि ठहंदा, बाक़ी जिस्म सॼो पाण खे ड्राहींदो ऐं ठाहींदो रहंदो आहे। इहो समूरो प्रोसेस 40 ॾींहंनि में मुकमल थी वेंदो आहे। अगरि का बीमारी हूंदी त 40 ॾींहंनि में साम्हूं अची वेंदी। समुंड किनारे मुल्क या शहरनि जी इंतज़ामिया मुसाफ़िरनि अंदरि वञणु ॾींदी हुई अगरि सेहतमंद हूंदो हो त अगरि बीमारी ज़ाहिर थींदी हुई त उतां ई उनखे पंहिंजे मुल्क वापसि कयो वेंदो हो। 40 ॾींहंनि जो सिलसिलो फ्रांस में शुरू थियो। 40 ॾींहंनि खे फ्रेंच ज़बान में क्रोइन ऐं ॾींहंनि खे ट्राइन चयो वेंदो आहे। बहरहाल 40 ॾींहंनि जे इन मुदे खे क्वारंटाइन मतिलबु करंतीना जो नालो पइजी वियो। फ्रांस जो इहो तजुर्बो कामयाब थी वियो। समूरी दुनिया इन खे कापी कयो, पोइ काफ़ी मर्ज़ कंट्रोल में अची विया। पर बाद में कोलंबस 1492 ईस्वी में अमरीका खे दरियाफ़्त
दरियाफ़्त कयो। उन खां पोइ उहे इंसान बे दुनिया सां मिली विया जेके बर्फ़ में हरणनि जो पेरो खणी खुराक हासिल कंदा हुआ ऐं अलास्का खां अमरीका पहुता हुआ। उहे माण्हू उन टाइम ताईं जानवरनि वांगुरु रहनि पिया, शादी जी बि ख़बर कोन हुअनि। उन्हनि में काफ़ी बीमारियूं मौजूद हुयूं जिन ते असांजी दुनिया कंट्रोल करे चुकी हुई। बहरहाल कोलंबस जॾहिं पंहिंजनि सां गॾु आयो त पहिरियों वारियूं समूरियूं बीमारियूं गॾु खणी आयो। 16-17 सदी ईस्वी में जॾहिं फ्रेंच, डेनिश, पुर्तगाली डिस्ट हज़रात बि अमरीका पहुता ऐं बीमारियूं बि खणी आया। हिकु अहिड़ो दौर बि आयो जॾहिं पूरे यूरोप में बीमारियूं पखिड़िजी वियूं हुयूं। पोइ उन्हनि बीमारियुनि खां बचण लाइ फ्रांस वांगुरु करंतीना ठाहिण ते मजबूर थिया। बहिरी सफ़र कंदड़ कोई बि माण्हू मुल्क में दाख़िल न थी सघंदो हो। 1928 में एंटीबायोटिक ईजाद थी। बीमारी जे बैक्टीरिया जो इलाज मुमकिन थी वियो। उन खां पोइ करंतीना ख़त्म थींदो वियो। अॼु जे दौर में तव्हांखे कंहिं बि बॉर्डर ते इंतज़ारु नाहे करणो पवंदो। उन जी वजह रत जी टेस्ट ऐं एंटीबायोटिक आहे। अगरि बीमारी हुजे त एंटीबायोटिक सां इलाज शुरू कयो वेंदो आहे ऐं इंसान 4 कलाकनि में महफ़ूज़ थी वेंदो आहे। ईअं इंसानी बीमारियुनि जो हल कढी वरितो इंसान, पर कुदरत इंसान खां लख करोड़ भेरा वधीक ताक़तवर आहे। बहरहाल हाणे वरी नवां हमला इंसान ज़ात ते शुरू थी चुका आहिनि। सवाल इहो पैदा थिए थो त इहे वायरस जा हमला जेके अॼु जे दौर में इंसान ज़ात ते शुरू थी चुका आहिनि, इन्हनि में ऐं बैक्टीरिया में छा फ़र्क़ु आहे। इन खां पहिरियां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इंसानी जिस्म में 42 ट्रिलियन बॉडी सेल आहिनि। असांजो पूरो वजूद इन सेलनि सां ठहियल आहे, छो जो असांजे जिस्म में 39 ट्रिलियन सही ख़राब बैक्टीरिया हूंदा आहिनि। सुठा बैक्टीरिया असांजे ज़िंदगीअ जे गाॾे खे ॻेड़नि था, असांजी खुराक खे हज़म कनि था, असांजी रत ठाहिनि था, जॾहिं त ख़राब बैक्टीरिया असांखे बीमार कनि था, असां में कमज़ोरी ऐं सुस्ती पैदा कनि था। असांजा बीमार करण वारा बैक्टीरिया एंटीबायोटिक सां मरी वेंदा आहिनि, जॾहिं त वायरस बैक्टीरिया खां अलॻि हूंदो आहे। उन ते एंटीबायोटिक जो असर कोन थींदो आहे। असांखे बीमार करण खां अलावा वायरस जो हमलो ख़त्म कोन थींदो आहे। उन ते दवाऊं बिल्कुलु बेअसर थी वेंदियूं आहिनि। इंसान सिर्फ़ु पंहिंजी ताक़त इम्यून सिस्टम वसीले ई बीमारी खां ॿाहिरि ईंदो आहे। इंसान वक़्त खां सिखियो आहे त वायरस 14 ॾींहनि जे अंदरि पाण खे ज़ाहिर करे छॾींदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त वायरस में वरतल इलाइक़नि खां अचण वारनि माण्हुनि खे गवर्नमेंट 14 ॾींहं करंतीना में रखंदो आहे। ॿी ॻाल्हि, अगरि वायरस जो दुनिया में इलाज मौजूदु नाहे त पोइ 97% इंसान ठीकु कीअं थियनि था। उहे पंहिंजी ताक़त वसीले यानी पंहिंजे इम्यून सिस्टम जो ताक़तवर हुजण वसीले ई उन वायरस जी बीमारी खां ॿाहिरि निकिरनि था। उहे अहिड़ी खुराक इस्तेमालु कनि था जीअं उन्हनि जो इम्यून सिस्टम ताक़तवर थी सघे। आराम करनि था। इन जो 1 खां 2 हफ़्तनि जो प्रोसेस आहे। उन में इंसान रिकवर थी वञे थो। वरी सवाल इहो पैदा थिए थो, हुकूमत उन्हनि खे आइसोलेशन में छो रखे थी। इन जो सिर्फ़ु हिकु ई वजह आहे त मरीज़ खां जीअं ॿिया माण्हू वायरस में मुंतकिल न थी सघनि। बहरहाल अगरि तव्हां महफ़ूज़ रहणु चाहियो था त इन वायरस खां, त महिरबानी करे पंहिंजे घर में हिकु कमरे खे करंतीना ठाहे छॾियो। अगरि को अव्हांजो घर जो भाती लॻे त हिन वायरस में वरतल आहे या उन ते शक हुजे त खेसि 14 ॾींहं करंतीना में रखो। उन खे उते ज़िंदगी जी हर सहूलियत मुहैया कयो। टीवी, जेके बि एंटरटेनमेंट जूं शयूं आहिनि, खेसि कमरे में मुहैया कयो ऐं खेसि 15 ॾींहनि जी खुराक ऐं उन खे हर 10 मिंट खां बाद में पाणी पीअणु खपे। इंशाल्लाह उहो 10 ॾींहनि जे अंदरि रिकवर थी वेंदो। असांखे इन ॻाल्हि खे बि सम्झणो पवंदो त ही आफ़त पंहिंजे वक़्त ते ई ख़त्म थींदी। इन में तव्हां पंहिंजा ॾोह सवाब तलाश न करियो। दुनिया में आफ़तूं ईंदियूं वेंदियूं रहंदियूं आहिनि। अगरि तव्हां सेहतमंद आहियो तॾहिं बि तव्हां करंतीना में रही उन जे वञण जो इंतज़ारु कयो। 14-15 ॾींहनि में इंशाल्लाह दुनिया मामूल ते अची वेंदी। अगरि वीडियो सुठी लॻी त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे बटन खे ज़रूरु दॿायो त जीअं नयूं असांजूं अचण वारियूं वीडियो अव्हां ताईं बआसानी पहुची सघनि। ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो आगाह ज़रूरु कंदा।